118 ननकाना साहब जंहिंजी 319 मां 84 पोलिंग स्टेशन जा गैर हतमी नतीजा जारी थी चुका आहिनि। पीटीआई उम्मीदवार इमरान खान 22,013 वोटनि सां सरसी हासिल कई आहे। मुस्लिम लीग नून जी उम्मीदवार शाज़िरा मनसब 18,968 वोटनि सां ॿिए नंबर ते आहे। अवांखे आगाह कंदा हलूं पिया। N118 ननकाना साहब जो ही तक आहे जिते 319 मां 84 पोलिंग स्टेशन जो गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा जो ऐलान कयो वियो आहे। पीटीआई उम्मीदवार इमरान खान 22,013 वोट खणी अॻिते आहे ऐं हुते मुस्लिम लीग नून जी उम्मीदवार शाज़िरा मनसब 18,968 वोट खणी ॿिए नंबर ते आहे। नाज़रीन, तक आहे N118 जो जिते पीटीआई चेयरमैन इमरान खान सोभारो नज़र अचे पियो। इमरान खान 22,013 वोटनि सां सरसी हासिल कई आहे। मदे मुक़ाबिल आहे मुस्लिम लीग नून जी उम्मीदवार शाज़िरा मनसब जेका 18,968 वोटनि सां ॿिए नंबर ते आहे। गैर हतमी नतीजे मुताबिक़ N118 ननकाना साहब जी 84 पोलिंग स्टेशन जो नतीजो अची चुको आहे। अवांखे ॿुधायूं पीटीआई उम्मीदवार इमरान खान 22,013 वोटनि सां सरसी हासिल कई आहे। बिल्कुलु नाज़रीन, अवांखे आगाह कंदा हलूं पिया। N118 ननकाना साहब जो ही तक आहे 319 मां 84 पोलिंग स्टेशन जो गैर हतमी गैर सरकारी नतीजो साम्हूं आयो आहे। जंहिं मूजिबि पीटीआई उम्मीदवार इमरान खान 22,013 वोट हासिल कया आहिनि ऐं मुस्लिम लीग नून जी उम्मीदवार शाज़िरा मनसब 18,968 वोट खणी ॿिए नंबर ते रही आहे। N118 ननकाना साहब 319 मां 84 पोलिंग स्टेशन जो गैर सरकारी नतीजो पधिरो थियो आहे। जंहिं मूजिबि पीटीआई उम्मीदवार इमरान खान 22,013 वोट खणी हासिल करे सघियो आहे। नाज़रीन, N118 ननकाना साहब जी रिज़ल्ट अवां सां शेयर करे रहिया आहियूं। नाज़रीन, अहम डेवलपमेंट साम्हूं आई आहे। तक आहे मुल्तान जो नाज़रीन जिते पीपी उम्मीदवार आहे जंहिं 7,000 अली मूसा गिलानी जंहिं 79,743 वोट हासिल कया आहिनि। पीटीआई जी उम्मीदवार मेहरबानू जंहिं 59,993 वोट हासिल कया आहिनि। पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अली मूसा गिलानी जेको मुल्तान जे N157 जे तक ते अॻभरो नज़र अचे पियो। मदे मुक़ाबिल आहे पीटीआई जी उम्मीदवार मेहरबानू जंहिं 59,993 वोट हासिल कया आहिनि। नाज़रीन, मुल्तान N157 जो ही तक आहे। समूरनि पोलिंग स्टेशन जा गैर सरकारी नतीजा अची चुका आहिनि। जंहिं मुताबिक़ पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे अली मूसा गिलानी जंहिं 79,743 वोट हासिल करे सरसी हासिल कई आहे। मदे मुक़ाबिल आहे पीटीआई जी मेहरबानू जंहिं 59,993 वोट हासिल कया आहिनि। बिल्कुलु नाज़रीन, N157 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार कामयाब थी वियो आहे। अवांखे आगाह कंदा हलूं पिया। अली मूसा गिलानी 79,743 वोट हासिल करे पहिरें नंबर ते आहिनि। साम्हूं मुक़ाबले में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी 59,993 वोट हासिल करे सघी आहे। अवांखे अहम डेवलपमेंट जे हवाले सां आगाह कंदा हलूं पिया। अली मूसा गिलानी 79,743 वोट हासिल कया। N157 जो ही तक आहे जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अली मूसा गिलानी सोभारो थियो आहे। नाज़रीन, N157 मुल्तान जी सीट पीपल्स पार्टी ॿुहारे वरिती। गैर सरकारी नतीजे मुताबिक़ पीपी उम्मीदवार अली मूसा गिलानी 79,743 वोटनि सां अॻिते आहे। मदे मुक़ाबिल आहे शाह महमूद कुरैशी जी न्याणी मेहरबानू कुरैशी जेका 59,993 वोटनि सां ॿिए नंबर ते आहे। नाज़रीन, ही N157 जो मुकमल गैर सरकारी नतीजो आहे। समूरनि पोलिंग स्टेशन जे गैर हतमी नतीजे मुताबिक़ पीपल्स पार्टी हिन तक ते सोभारी थी आहे। 157 जो तक आहे N जिते पीपल्स पार्टी कामयाबी हासिल कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ ही अवां सां शेयर कयूं पिया। नाज़रीन, मुल्तान जो तक आहे N157 जी मुकमल पोलिंग स्टेशन जे गैर सरकारी नतीजे मुताबिक़ पीपल्स पार्टी उम्मीदवार अली मूसा गिलानी हिन सीट ते कामयाबी हासिल कई आहे। मदे मुक़ाबिल आहे शाह महमूद कुरैशी जी न्याणी मेहरबानू कुरैशी जेका पहिरियों भेरो इलेक्शन कंडक्ट करे पई। इलेक्शन में हिसो वठंदे नाज़रीन हुन अली मूसा गिलानी जे मुक़ाबले में 59,993 वोट हासिल कया आहिनि। यकीनी तौर ते ही अहम कामयाबी आहे पीपल्स पार्टी जी। N157 जो ही तक आहे मुल्तान जंहिं ते पीपल्स पार्टी कामयाबी हासिल कई आहे। अवांखे ॿुधायूं पिया
अली मूसा गिलानी उम्मीदवार है पीपल्स पार्टी जो जंहिं हिन सीट ते कामयाबी हासिल कई है। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन तव्हां से शेयर कयूं पिया। NA 157 मुल्तान जे तक जो ही मुकम्मल गैर सरकारी नतीजो है। समूरनि पोलिंग स्टेशन जा नतीजा अची चुका आहिनि। गैर सरकारी नतीजे मुताबिक PP उम्मीदवार अली मूसा गिलानी 79,743 वोट खणी कामयाबी हासिल कई है। बिल्कुल नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं पिया। NA 157 मुल्तान जी सीट पीपल्स पार्टी हासिल करे वरिती आहे। अवां खे आगाह कंदा हलूं पिया गैर सरकारी नतीजनि मूजिबि पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अली मूसा गिलानी जेको 79,743 वोट खणी अॻिते आहे। मुक़ाबले में शाह मोहम्मद कुरैशी जी न्याणी महिरबानू कुरैशी 59,993 वोट खणी ॿिए नंबर ते अची वई आहे। अवां खे अहम ख़बर आहे या शेयर कंदा हलूं पिया। NA 157 जे सभिनी सीटनि जो गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मूजिबि जेको आहे सो पीपल्स पार्टी जो उम्मीदवार कामयाबु थियो आहे जेको 79,743 वोट हासिल करे सघियो आहे। नाज़रीन अवां सां ही अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। तक आहे NA 157 मुल्तान जो तमामु अहम सीट आहे। नाज़रीन जंहिं ते PTI पारां दावा कई पे वई त हू यकीनी तौर ते मुल्तान जी सीट हासिल करे वठंदा। शाह मोहम्मद कुरैशी जेको PTI जो वाइस चेयरमैन आहे तमामु अहम सीट आहे। शाह मोहम्मद कुरैशी जी न्याणी महिरबानू कुरैशी जेका पहिरियों भेरो इलेक्शन में हिस्सो वठी रही हुई ऐं यकीनी तौर ते शिकस्त उनखे नसीब थी आहे। हिन तक तां शाह मोहम्मद कुरैशी इहा दावा कई हुई त संदसि न्याणी हिन तक तां सोभारी थींदी, पर अवाम जी जेका मंशा हुई, अवाम जी जेका ख़्वाहिश आहे उहा इन जे बिल्कुलु उबतड़ हुई। अवाम जेको आहे उन पीपल्स पार्टी जे उम्मीदवार अली मूसा गिलानी जेको अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी जो फर्ज़ंद आहे NA 157 मुल्तान तां उन सीट हासिल करे वरिती आहे। ज़िक्र कयूं पिया नाज़रीन NA 157 मुल्तान जो ही तक आहे जंहिं ते पीपल्स पार्टी जे उम्मीदवार अली मूसा गिलानी 79,743 वोटनि सां कामयाबी हासिल कई आहे। बिल्कुलु नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं पिया। NA 157 मुल्तान जी सीट पीपल्स पार्टी ॿुहारे वई आहे। गैर सरकारी नतीजनि मूजिबि पीपल्स पार्टी उम्मीदवार अली मूसा गिलानी 79,743 वोट हासिल करे सघियो आहे। शाह मोहम्मद कुरैशी जी न्याणी महिरबानू कुरैशी 59,993 वोट खणी ॿिए नंबर ते अची वई आहे। अवां खे अहम ख़बर जे हवाले सां आगाह कंदा हलूं पिया। वाज़े रहे त गुज़िरियल इलेक्शन में NA 157 जी सीट पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे मख़तूम ज़ैन हुसैन कुरैशी इन सीट तां कामयाबु थियो हो। हिन भेरे हुनजी भेण जेका महिरबानू कुरैशी इलेक्शन में कंडक्ट करे रही हुई ऐं जेका हिन वक़्तु 59,993 वोट खणी ॿिए नंबर ते आई आहे। मदे मुक़ाबिल पीपल्स पार्टी जो अली मूसा गिलानी ही सीट हासिल करे वियो आहे। नाज़रीन मुकम्मल गैर हतमी नतीजो मौसूल थी चुको आहे। NA 157 मुल्तान जो तक आहे। गैर हतमी नतीजे मुताबिक PP उम्मीदवार अली मूसा गिलानी 79,743 वोटनि सां कामयाबी हासिल कई आहे जॾहिं शाह मोहम्मद कुरैशी जी न्याणी महिरबानू कुरैशी जे 59,993 वोटनि सां ॿिए नंबर ते आहे। अवां खे ॿुधायूं ही मुकम्मल तौर ते गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजो आहे। अवां खे ॿुधायूं NA 157 मुल्तान जी समूरनि पोलिंग स्टेशन जे गैर हतमी नतीजे मुताबिक पीपल्स पार्टी ही सीट ॿुहारे वरिती आहे। PP उम्मीदवार आहे अली मूसा गिलानी जेको अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी जो फर्ज़ंद आहे जंहिं हिन भेरे 79,743 वोट हासिल कया आहिनि। इन तक तां जॾहिं मदे मुक़ाबिल आहे शाह मोहम्मद कुरैशी जी न्याणी महिरबानू कुरैशी जे 59,993 वोटनि सां ॿिए नंबर ते आहे। आगाह कंदा हलूं पिया। NA 157 मुल्तान जी सीट पीपल्स पार्टी ॿुहारे वई आहे। गैर सरकारी नतीजनि मूजिबि पीपल्स पार्टी उम्मीदवार अली मूसा गिलानी 79,743 वोट खणी अॻिते आहे। शाह मोहम्मद कुरैशी जी न्याणी महिरबानू कुरैशी 59,993 वोट खणी सघी आहे। गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि जो ऐलान कयो वियो आहे जंहिं मूजिबि NA 157 जे समूरनि पोलिंग स्टेशन जो नतीजा साम्हूं अची विया आहिनि जंहिंमें पीपल्स पार्टी सीट ॿुहारे वई आहे। बिल्कुलु नाज़रीन NA 157 मुल्तान जो ही अहम तक आहे। अवां खे ॿुधायूं पिया जिते पीपल्स पार्टी कामयाबी हासिल कई आहे। पीपल्स पार्टी मुल्तान वारी सीट ॿुहारे वरिती आहे। अवां खे ॿुधायूं अली मूसा गिलानी यूसुफ रज़ा गिलानी जो फर्ज़ंद हिन तक तां कामयाबु करार थियो आहे। शाह मोहम्मद कुरैशी जी न्याणी महिरबानू कुरैशी ॿिए नंबर ते आई आहे। अवां खे ॿुधायूं अली मूसा गिलानी 79,743 वोट हासिल कया आहिनि। नाज़रीन मुकम्मल गैर हतमी नतीजो अवां सां शेयर कयूं पिया। NA 157 मुल्तान जो ही गैर हतमी नतीजो आहे। समूरनि पोलिंग स्टेशन जे गैर हतमी नतीजे मुताबिक
पीपल्स पार्टी उम्मीदवार अली मूसा गीलानी 79,743 वोटनि सां अॻिते आहे। मदे मुक़ाबिल महिरबानू कुरैशी 59,993 वोटनि सां ॿिए नंबर ते आहे। इन 157 मुल्तान की सीट पीपल्स पार्टी बारे वही है। गैर सरकारी नतीजन मूजिब पीपल्स पार्टी उम्मीदवार अली मूसा गीलानी 79,743 वोट खणी अॻिते आहिनि। शाह महमूद कुरैशी जी न्याणी महिरबानू कुरैशी 59,993 वोट खणी सघी आहे। बिल्कुल नाज़रीन, ही पहिरियों मुकमल नतीजो तव्हां सां शेयर कयूं पिया। NA 157 मुल्तान जी सीट आहे जेका पीपल्स पार्टी ॿुहारे वई आहे। गैर सरकारी नतीजे मुताबिक़ PP उम्मीदवार अली मूसा गीलानी 79,743 वोट खणी कामयाबी हासिल कई आहे। मदे मुक़ाबिल आहे शाह महमूद कुरैशी जी न्याणी महिरबानू कुरैशी जेका 59,993 वोटनि सां ॿिए नंबर ते आहे। नाज़रीन, NA 157 मुल्तान जी सीट पीपल्स पार्टी ॿुहारे वरिती आहे। इन मौज़ूअ ते ॻाल्हाईंदासीं। असां राब्तो कयो आहे सीनियर एंकर पर्सन नसीर गोपांग असां सां लाइन ते मौजूदु आहे। नसीर साहब, वरी महिरबानी वक़्तु ॾियण लाइ। पंहिंजी धरती TV जे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त 157 जेको तक आहे NA मुल्तान जो मुकमल गैर हतमी नतीजे मुताबिक़ पीपल्स पार्टी ही सीट ॿुहारे वरिती आहे। इन नतीजे खे तव्हां कीअं पिया ॾिसो? ऐं मुल्तान जी ही सीट जेका यकीनी तौर ते शाह महमूद कुरैशी पारां इहा दावा कई पई वई त ही सीट असां ई खटींदासीं। उन जे मदे मुक़ाबिल अली मूसा गीलानी उम्मीदवार हुयो जेको हितां सोभारो थियो आहे। तव्हां छा चवंदा आहिनि समूरी सूरतहाल ते? ही तमाम वॾी फतेह आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मुल्तान जे हवाले सां। न रुगो इतो पर जेकॾहिं असीं ॾिसूं त कराची में जेका मलीर वारी सीट आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी, उते बि हींअर ताईं जेका सूरतहाल आहे उहा काफ़ी उनजी पोज़ीशन मज़बूत आहे। सो जेके हींअर ताईं जा नतीजा आहिनि, अञा हतमी नतीजा न आहिनि आया समूरनि तकनि जा, पर हुन मां लॻे इहो पियो त पाकिस्तान पीपल्स पार्टी कमबैक कयो आहे ऐं उनजी पोज़ीशन काफ़ी मज़बूत नज़र अचे पई। ऐं ॿिए पासे जेकॾहिं असीं ॾिसूं था त ॿियूं जेके पार्टियूं आहिनि PDM जे इतिहाद में शामिल, ख़ासि तौर ते जेकॾहिं असीं ज़िक्र कंदासीं नवाज़ लीग जो, त उनजी पोज़ीशन ॾाढी कमज़ोर पई अचे। ननकाना साहिब वारो तक हुजे ऐं जेको उन्हनि जो फैमिली मेंबर आहे नवाज़ शरीफ़ साहिब जो आबिद शेर अली, उनजी पोज़ीशन जेका आहे उहा तमामु घणी कमज़ोर आहे। सो बहरहाल पाण वरी जेकॾहिं हिन ते अचूं, पीपल्स पार्टी नो डाउट ज़बरदस्त अंदाज़ सां कामयाबी हासिल कई आहे। 20,000 जी लीड आहे हींअर ताईं अली मूसा गिलानी जेको कामयाबी हासिल कई आहे। ऐं हींअर जेके मुल्तान मां इतला अचनि पिया त उते जशन जो शमा आहे गिलानी हाउस ते ऐं काफ़ी मुतमिन नज़र अचनि पिया यूसुफ़ गिलानी। अच्छा, इन खां पहिरियां अव्हांखे यादि हूंदो त ॿ भेरा अली मूसा गिलानी इन साॻे तर्क ते बीठो, पर उन्हनि खे शिकस्त मिली हुई। ऐं पाण जेकॾहिं वरी 2018 जे नतीजनि खे असीं ॾिसूं था, 2018 में इन ई तक ते नवाज़ लीग जो उम्मीदवार 62,000 वोट खयां हुआ, अली मूसा गिलानी जा 70,000 वोट हुआ ऐं PTI जो जेको उम्मीदवार हो उन 77,000 वोट खणी कामयाबी हासिल कई हुई ज़ैन कुरैशी साहब। ऐं हींअर जेकॾहिं असीं ॾिसूं त अली मूसा गिलानी खे 20,000 जी लीड मिली आहे। इम्कान इहो हो त उन्हनि खे अञा वधीक वोट मिलनि हा, पर जीअं ही बाय इलेक्शन आहे टर्नआउट घटि हो, पर तंहिंजे बावजूद बि शाह महमूद कुरैशी साहब जे लाइ इहा ॾाढी हिकिड़ी बुरी ख़बर आहे। PTI जे लाइ बुरी ख़बर आहे त उते शाह महमूद कुरैशी जी जेका न्याणी आहे उहा हाराए वई आहे ऐं उहो काफ़ी पुरुमीद हुआ। छाकाणि त हिन खां पहिरियां ही तक ॾाढो इम्पोर्टेंट आहे। अव्हांखे ख़बर हूंदी इन ते मखदूम जावेद हाशमी साहब इलेक्शन विढ़ंदा रहिया आहिनि, पोइ यूसुफ़ गिलानी साहब हुजनि, शाह महमूद कुरैशी साहब, टई हिकिड़ा वॾा ख़ानदान आहिनि पंजाब जे हवाले सां, सिराइकी बेल जे हवाले सां। ऐं अॼु जी ही जेका कामयाबी आहे पीपल्स पार्टी जे लाइ वॾी कामयाबी आहे। ॿियो इम्कान इहो ॾेखारे पियो त मलीर वारे तक ते बि जेकॾहिं उन्हनि खे कामयाबी मिले थी त पीपल्स पार्टी ज़बरदस्त कमबैक करे पई। बाक़ी हाणे ॾिसणो इहो आहे त नवाज़ लीग जी पोज़ीशन हींअर त ॾाढी कमज़ोर आहे। पिशावर में बिलोर साहब खे त शिकस्त यकीनी आहे। बाक़ी हाणे जेका उम्मीद आहे इमल वली खान ॾिसूं छा था कनि, जेके ANP जा सदर बि आहिनि हींअर, ऐं जेकॾहिं उहे बि हाराइजी था वञनि त इहो वॾो अपसेट हूंदो, छाकाणि त उते इम्कान इहो ॾेखारे पियो त मे बी ANP खटे। सो PDM नसीर साहब, तव्हांखां असां इहो ॼाणणु चाहींदासीं हिन NA 157 जी तक जे हवाले सां गुज़िरियल भेरे जेका गुज़िरियल इलेक्शन में हीअ सीट मखदूम ज़ैन हुसैन कुरैशी हिन तां कामयाबु थियो ऐं हिन भेरे जेको आहे सो पीपल्स पार्टी जो उम्मीदवार कामयाबु थियो आहे। यकीनन हुनखे PDM जी बि सपोर्ट हासिल आहे, पर कीअं हिन जो बुनियादी सबबु छा थो थी सघे तव्हांजे नज़र में? ॾिसो, हुनजो हिकिड़ो सबबु त जीअं तव्हां पाण ॿुधायो त हींअर पीपल्स पार्टी इतिहादनि सां गॾिजी करे इलेक्शन विढ़ी आहे। जीअं तव्हांखे ॿुधायो त 2018 में 62,000 वोट हिते नून लीग बि खया हुआ
हाणे हींअर नून लीग भी पीपल्स पार्टी सपोर्ट करे पई। 62,000 नून लीग जे सपोर्ट जे बावजूद उन्हनि जी मुखालफ़त जे बावजूद 2018 में 70,000 अली मूसा 2018 जे इलेक्शन में बि वोट खया हुआ, हींअर 79,000 खया आहिनि। ऐं हींअर नून लीग उन्हनि खे सपोर्ट करे पई, ॿियूं पार्टियूं सपोर्ट कनि थियूं। या ॿी ॻाल्हि आहे जो हुते 5 आज़ाद उम्मीदवार बि हुआ, TLP बि हुई, ॿियूं टियूं बि ॿियूं मुख़्तलिफ़ पार्टियूं बि हुयूं, पर तंहिंजे बावजूद पीपल्स पार्टी जी कामयाबी में नो डाउट उन्हनि जे इत्तेहादिन जो जेको आहे उहो बि रुख़ आहे। पर इहा बि हक़ीक़त आहे पीपल्स पार्टी सराइकी बेल्ट में जेको आहे मशहूर पार्टी माज़ी में त इहा आहे, विच में उनजी पोज़ीशन कमज़ोर थी हुई। पर बिलाल भुट्टो ज़रदारी जेको विच में मार्च कयो हो, उन खां पोइ जेके तज़िया ऐं तबसरा थिया पिया, पीपल्स पार्टी हींअर हुते सराइकी बेल्ट में घटि जेको आहे कम बैक करणु, पंहिंजी पोज़ीशन खे बहितर करणु शुरू कयो आहे। ऐं इहा हिकमत अमली रही ईंदड़ आम चूंडुनि में उन्हनि खे इन्हनि तकनि तां अञा सुठा जेके नतीजा आहिनि उहे मिली सघनि था। अच्छा नसीर साहब, इन बाबति बि थोरो ॻाल्हाइजो त 8 क़ौमी जेके तक आहिनि, जंहिंमां हिकु त पीपल्स पार्टी उन ते सोभारी थी आहे ऐं 3 सूबाई तक आहिनि। तव्हांखे छा थो लॻे त जेके हिन वक़्त ताईं जा गैर हतमी नतीजा आहिनि उन मुताबिक़ इमरान ख़ान जी पोज़ीशन काफ़ी मुस्तक़िम ऐं मज़बूत नज़र अचे पई, हालांकि हुकूमती इत्तेहाद हिकु तरफ़ ऐं हिकु तरफ़ सिर्फ़ु इमरान ख़ान आहे, त इमरान ख़ान जी जेका कामयाबी हिन वक़्तु असां ॾिसूं पिया गैर हतमी नतीजनि मुताबिक़, जेसिताईं इहे नतीजनि जी तस्दीक थिए तेसि ताईं तव्हां इमरान ख़ान जी इन पोज़ीशन खे कीअं पिया ॾिसो? छा था सम्झो त इमरान ख़ान जो जेको बयानियो आहे ही उन जी कामयाबी आहे या हुकुमरान इत्तेहाद जी जेका गवर्नेंस हिन वक़्तु आहे मुल्क में उन जो ई फेल्यूअर आहे? ॾिसो उन ते पाण मुख़्तलिफ़ एंगल्स ते पाण ॻाल्हाए सघूं था। हाणे हिकिड़ो त इहो ज़रूरु थी वियो त इमरान ख़ान साहिब हींअर ताईं हुनजी पोज़ीशन मज़बूत आहे, जेके सबब आहिनि पाण उन ते था अचूं। हाणे ॾिसो 7 तकनि ते ख़ान साहिब पाण बीठो आहे, इन मां छा मुराद आहे त पाण बीठा आहिनि, यानी उनखे पंहिंजनि पार्टी जे ॿियनि उम्मीदवारनि ते एतिरो ट्रस्ट न हो। हाणे पाण हिकिड़ो फर्ज़ी तौरु ॾिसूं था, जेकॾहिं आबिद शेर अली जे साम्हूं इमरान ख़ान न हुजे हा त अॼु फैसलाबाद जी छा सूरत हाल हुजे हा। अहिड़ी रीति जेके ॾिसूं था एमन वली ख़ान जे साम्हूं जेकॾहिं इमरान ख़ान न हुजे हा त उते छा सूरत हाल हुजे हा। ईअं गुलाम अहमद बिलोर जे साम्हूं जेको पिशावर वारो तक आहे N31, उते जेकॾहिं इमरान ख़ान न हुजे हा त अॼु सूरत हाल छा हुजे हा। सो इहो पाण खे सोचणु खपे त PTI जो इहो इहा भले जेकॾहिं कामयाबी बि हींअर ताईं जी आहे, पर इहो पार्टी लेवल ते हुनजो वॾो फेल्यूअर आहे मुंहिंजी नज़र में। त ख़ान साहिब जी जेका शख़्सियत आहे, शख़्सियत मज़बूत थिए थी, पर पार्टी मज़बूत हुननि जी कोन पई थिए। तव्हां हिन ते ज़रूरु गौर कयो, जेकॾहिं हिननि 7 तकनि ते अॼु ख़ान साहिब जी जॻह ते 6 ॿिया उम्मीदवार हुजनि हा, पोइ पाण सही तर्जो करे सघूं हा त उन्हनि जी पोज़ीशन छा हुजे हा। इन वक़्तु इमरान ख़ान पाण 7 जे 7 तकनि ते बीठो आहे। इट मीन्स की हुनखे अंदाज़ो हो, जीअं ही कुरैशी साहिब जी न्याणी सां थियो आहे मुल्तान में, उते इमरान ख़ान पाण न हो, उनजो नतीजो अव्हां जे साम्हूं आहे। सो शख़्सियत मज़बूत थिए पई, उनमें को बि शक कोन्हे। त फॉरेन फंडिंग केस आयो, ऑडियो लीक्स वारा मामला आया, इंटरनेशनल जेका साज़िश वारो बयानियो उन्हनि ठाहियो, उहा साज़िश जेका आहे उहा उनजो ख़त अचण खां पोइ ख़बर पइजी वई, उहा साज़िश ईअं हुई कोन। पर तंहिंजे बावजूद ख़ान साहिब जेकॾहिं एतिरनि तकनि ते कामयाबी हासिल करे थो या हींअर ताईं जेका सूरत हाल आहे उनखे एतिरा वोट मिलिया आहिनि, इट मीन्स के ख़ान साहिब जी पंहिंजी जेका शख़्सियत आहे उहा त ज़रूरु मशहूरु आहे बि ऐं मशहूरु थिए बि पई, स्ट्रांग थिए थी पई, पर उनजो नुक़सानु PTI खे थिए पियो, अॼु बि थिए पियो। ईंदड़ ॾींहंनि में अञा जॾहिं जनरल इलेक्शन थींदी तॾहिं त ख़ान साहिब एतिरनि तकनि ते पाण कोन बीहंदा, त उन्हनि जी पार्टी कमज़ोर थिए पई। इन ते PTI खे ज़रूरु सोचणु खपे। अच्छा नसीर साहब, हिन वक़्तु ताईं गैर हतमी नतीजनि मुताबिक़ हिकु तरफ़ PTI खे कामयाबी नज़र अचे पई, ॿिए तरफ़ पीपल्स पार्टी खे, बाक़ी जेको हुकुमरान इत्तेहाद जूं जेके ॿियूं पार्टियूं आहिनि, चाहे उहो क़ौमी असेंबली जे तकनि ते हुजनि या सूबाई असेंबली ते, तव्हांखे छा थो लॻे उन्हनि जी जेका ही अवाम पारां जेका गैर दिलचस्पी नज़र आई, असांखे टर्न आउट तमामु घटि रहियो आहे मजमूई तौर ते जेका अॼु इलेक्शन थी नंढी चूंड, उन में तव्हांखे छा थो लॻे त टर्न आउट घटि हुजण जो सबबु कहिड़ो थी सघे थो? इहो त आहे त आम चूंडुनि जी भेट में जेके बि ज़िमनी चूंडूं थियनि थियूं उन्हनि में टर्नआउट यकीनन घटि हूंदो ई आहे। पर हिन इलेक्शन जा वरी जेकॾहिं पाण उनजे ॿिए हवाले सां ॾिसूं त माण्हुनि खे इहा ख़बर आहे त जेकॾहिं PTI खटे बि अचे थी त हुननि खे असेंबलियुनि में वञिणो कोन्हे, अञा ताईं जेका सूरत हाल आहे। त इट मीन्स के असेंबलियुनि में उन्हनि खे वञिणो कोन्हे। ही ख़ान साहिब ज़रूरु पंहिंजी मशहूरी साबित करण जे लाइ, एस्टेब्लिशमेंट ते, हुकूमत ते अर्ली इलेक्शन जे लाइ दबाव विझण जे लाइ ही सॼो हिकिड़ो पतो खेॾियो आहे। इन जो को फ़ाइदो थियणो कोन्हे। हू ऑलरेडी क़ौमी असेंबली छॾे चुका आहिनि, सो वापसि वञणा कोन्हे। उन करे माण्हुनि खे ख़बर आहे त ही इन जो को फ़ाइदो कोन्हे, उनजे करे माण्हुनि एतिरी ख़ासि दिलचस्पी नाहे ॾेखारी। ऐं इन में पाण ज़रूरु इहो बि इन ते बि जेकॾहिं पाण ॻाल्हि ॿोल कयूं त MQM जेका माज़ी में वॾी दावेदार रही आहे कराची में, हुनजो वॾो वोट बैंक आहे। पर जेका बि ही समूरी इलेक्शन थी 2018 वारी, सूरत हाल अव्हां जे साम्हूं आहे। बाइ इलेक्शन जेके बि थिया आहिनि, सूरत हाल अव्हां जे साम्हूं आहे। अॼु जेकॾहिं असीं ॾिसूं
वध खां जेका बुरी सूरत हाल आहे नवाज़ लीग जे लाइ त आहे ई आहे, पर MQM जे लाइ तमामु हिकिड़ी भयानक सूरत हाल आहे। कोरगी वारे तक ते तव्हां जेकॾहिं ॾिसो, जेकॾहिं ख़ान साहब जा 7000 वोट आहिनि त उन्हनि 1500 बि वोट न खया आहिनि। सो तमामु वॾो फ़र्क़ु आहे। इन मां साबित इहो थिए पियो त MQM पाकिस्तान जेका आहे उहा पंहिंजे क़ाइद खां सवाइ, लीडर खां सवाइ कुझु बि कोन्हे। ऐं अॼु बि जेके माण्हू आहिनि उहे MQM पाकिस्तान सां गॾु न आहिनि। मुख़्तलिफ़ नतीजा वहां जे साम्हूं आहिनि। सो MQM खे बि बदतरीन शिकस्त मिली आहे। ठीक है नसीर गोपांग साहब, वरी मेहरबानी, तव्हां पंहिंजो तजियो ॾिनो। नाज़रीन, नसीर गोपांग साहब असां सां लाइन ते मौजूद हुआ। यकीनी तौर ते ही अहम कामयाबी आहे पीपल्स पार्टी जी। 8 क़ौमी तकनि मां हिकु जेको क़ौमी तक ते पीपल्स पार्टी कामयाबी हासिल करे वरिती आहे। गॾोगॾु जीअं नसीर साहब चयो त मलीर जो जेको तक आहे उन ते पीपल्स पार्टी उम्मीदवार अब्दुल हकीम बलोच जेको आहे उहो सोभारो नज़र अचे पियो ऐं उन सीट ते इमरान खान पाण जेको आहे उहो उम्मीदवार आहे। जॾहिं त हीउ जेको मुल्तान जो तक आहे उन ते शाह महमूद कुरैशी जी न्याणी उम्मीदवार हुई। ॾिसजे थो त अगरि जेको मलीर जो तक आहे उन ते पीपल्स पार्टी उम्मीदवार अगरि कामयाबु थिए थो त यकीनी तौर ते इमरान ख़ान जी इहा वॾी नाकामी तस्वुरु कई वेंदी। ऐं मुल्तान जो जेको ही तक आहे उन जा मुकमल जेके पोलिंग स्टेशन्स आहिनि उन्हनि जे गैर हतमी नतीजे मुताबिक़ पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे अली मूसा गिलानी जंहिं 79,743 वोट खणी कामयाबी हासिल कई। आगाह कंदा हलूं पिया पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अली मूसा गिलानी 79,743 वोट खणी अॻिते आहे, जॾहिं त शाह महमूद कुरैशी जी न्याणी मेहरबानू कुरैशी 59,993 वोट खणी सघी आहे। गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मूजिबि NA 157 जे सभिनी पोलिंग स्टेशन जा नतीजा साम्हूं अची चुका आहिनि। इन ते ॻाल्हाईंदासीं। असां राब्तो कयो आहे सीनियर साफ़ी तजनिगार फयाज़ नाइट सां। फयाज़ साहब, वॾी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो। NA 157 मुल्तान जो तक आहे जंहिं ते पीपल्स पार्टी कामयाबी हासिल कई आहे। क़ौमी असेंबली जा 8 तक जे मां हिकु तक ते PP कामयाबी हासिल कई आहे। कीअं पिया ॾिसो इन कामयाबी खे? ॾिसो, जेके क़ौमी असेंबली जे 8 तकनि जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त 2 तकनि ते अवामी नेशनल पार्टी जा मुख्य उम्मीदवार हुया, जिते पंहिंजो अहमद वली ख़ान ऐं हाजी ग़ुलाम अहमद बलोच साहब हुया, उन्हनि जा 2 उम्मीदवार। 2 तकनि ते नून लीग जा उम्मीदवार हुया, जिते को फैसलाबाद में ऐं पंहिंजो नानकाना साहब में आबिद शेरली ऐं शिज़रा मनसब अली ख़ान। 2 तकनि ते पीपल्स पार्टी जा उम्मीदवार हुया, जंहिंमें हिकिड़ो हुयो मुल्तान में मूसा गिलानी साहब हुयो, ॿियो अब्दुल हकीम बलोच साहब कराची वारी सीट ते हुयो। बाक़ी जेके 2 तक बचा पे उनमें हिकिड़े ते पंहिंजो मोहम्मद कासिम, मौलाना मोहम्मद कासिम JUI जो अॻुवान हुयो मर्दान वारी सीट ते, जंहिं त हिते जेको आहे MQM जे पारां जेको पंहिंजो NA 139 कोरंगी वारी सीट ते उम्मीदवार हुयो। हाणे उन्हनि में पीपल्स पार्टी इहा सीट खटी आहे। ॿियो जेको पीपल्स पार्टी जो मुख्य उम्मीदवार आहे अब्दुल हकीम बलोच, उहो बि हाणे इमरान ख़ान जे निस्बत मुसलसल उहो अॻिते आहे, थोरी जो न उहो रिज़ल्ट पूरा नथा आहिनि। त पीपल्स पार्टी जेके 2 मुख्य उम्मीदवार हुया पीपल्स पार्टी, उहे 2 सीटूं खटे ॾेखारियूं आहिनि ऐं उन इमरान ख़ान जे नैरेटिव खे पीपल्स पार्टी शिकस्त ॾिनी आहे। उनजे निस्बत नून लीग खे जेको आहे, जेका फैसलाबाद जे अंदरि ऐं नानकाना साहब जे अंदरि पीपल्स नून लीग खे टिकेटूं मिलियल हुयूं, उहा उते ओतिरो परफॉर्म सुठो न करे सघी आहे। पेशावर में हाजी ग़ुलाम बलोच साहब ऐं इमरान ख़ान जे विच में तमामु वॾो पंहिंजो जेको आहे गैप आहे। इमरान ख़ान तमामु घणो अॻिते आहे, पर हू जेके 2 सीटूं आहिनि 4 सदा वारी ऐं मर्दान वारी, उते अञा ताईं क्लोज़ आहे। ॾिसजे त आख़िरी नतीजा कहिड़े पर बीहनि था, पर मजमूई तौर ते ॾिसजे त पीपल्स पार्टी हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे इहो साबित कयो आहे त जेकॾहिं लेवल प्लेइंग फील्ड मिले पीपल्स पार्टी पंहिंजी सीटुनि ते, पंहिंजे उन कंस्टिट्यूंसीज़ ते खटे सघे थी, जेका 2013 खां वठी 13 जी इलेक्शन महिल बि पीपल्स पार्टीअ मथां तमामु घणी सख़्ती कई वई हुई। उनखां पहिरियों जेको आहे 2008 खां 13 वारी जेका हुकूमत हुई, उनमें पीपल्स पार्टी जे पंहिंजो गवर्नर जेको आहे सलमान तासीर खे शहीद कयो वियो हो। पीपल्स पार्टी जो वफ़ाक़ी वज़ीर जनाब जेको अक़लियतुनि जो हुयो, उनखे शहीद कयो वियो हुयो। पोइ जॾहिं इलेक्शन हलंदे वक़्तु यूसुफ रज़ा गिलानी साहब जो पुटु जेको आहे उहो अगवा कयो वियो हुयो। त इन सूरत हाल में पीपल्स पार्टी कैंपेनिंग न करे पए सघी ऐं पीपल्स पार्टी खे पंजाब मां ज़ोरी रूट आउट कयो वियो हुयो जेके धुरियुनि जे पारां। पर अॼु हिकु दफ़ो ॿीहर इहो मुल्तान जा नतीजा ॿुधाइनि था त पीपल्स पार्टी उते मक़बूल जमात आहे ऐं असां उहो ॾिठोसीं जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भट्टो ज़रदारी साहब जेको आहे लॉन्ग मार्च कयो हुयो,
त मां पाण लॉन्ग मार्च जी कवरेज ते वेंदो धरती टीवी जे पारां असां ॾिठो हुयो त उनमें लॉन्ग मार्च में तमामु घणी जेको आहे पॉपुलरिटी हुई, ख़ासि तरह साउथ पंजाब जंहिंखे सिराइकी बेल्ट चवनि था, उनमें मुल्तान हुजे या फ़रीम यार ख़ान हुजे या ॿिया इलाइक़ा हुजनि उनमें। फयाज़ साहब, तव्हांखां असां इहो ॼाणणु चाहींदासीं त गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मूजिबि हिन वक़्तु इमरान ख़ान खे जेका सरसी हासिलु आहे इन्हनि 8 सीटनि ते, छा था ॾिसो त जेके इन खां पोइ इमरान ख़ान हिकिड़ी सीट रखंदो ऐं उनखां पोइ जेको मुख़्तलिफ़ सीटूं ख़ाली थींदियूं त उन्हनि जे लाइ तव्हांजी प्रेडिक्शन छा आहे? इमरान ख़ान हिकिड़ी सीट बि कोन रखंदो, छाकाणि इमरान ख़ान जी पार्टी मजमूई तौर ते बाइकॉट में आहे, छाकाणि इमरान ख़ान वटि अॻुवाट क़ौमी असम्बली जो मेंबर आहे, उहो मियां वाली वारी सीट आहे ऐं उहा अञा हुनजी इस्तीफ़ा जेका हुननि ॾिनी हुई उहा मंज़ूर न थी आहे। इमरान ख़ान त पंहिंजे नैरेटिव जे बारे में ॻाल्हायो पिए त मां पूरे पाकिस्तान में 3 सूबनि में पॉपुलर आहियां, पर अॼोके नतीजनि में इहो सम्झो त जिते पीपुल्स पार्टी हुनजे मुक़ाबले में हुई उते इमरान ख़ान खे शिकस्त आई आहे। उहो इमरान ख़ान पाण बीहे या शाह महमूद कुरैशी जी न्याणी खे जेको आहे पंहिंजो उम्मीदवार बीहारे, जेकॾहिं हकीम बलोच साहिब जे साम्हूं बीठो आहे त उते बि हुनखे काफ़ी जेको आहे हकीम बलोच साहिब अॻिते आहे, अञा ताईं थोरी जो नतीजा फाइनल न थिया आहिनि। ऐं महिरबानू कुरैशी साहिब जे साम्हूं जेको आहे गिलानी साहिब जे फर्ज़ंद मूसा गिलानी साहिब जेको आहे तमामु घणा वोट कया आहिनि। तंहिंजे करे इमरान ख़ान जो मसइलो जेको हू पाण खे पॉपुलर करणु साबित करणु पियो चाहे, इहो साबित थियो त जेका ट्रू डेमोक्रेटिक जेका पॉलिटिक्स आहे उनजे साम्हूं इमरान ख़ान जो कूड़ वारो बयानियो न हली सघियो आहे। अञा नतीजा फाइनल थियनि, ख़ासि तरह 4 सदा ऐं मर्दान वारा नतीजा जेके आहिनि उन ते माण्हुनि खे काफ़ी जेको आहे अञा ताईं उहो आहे त उते शायदि को फाइनल नतीजनि ताईं पहुचण ताईं को हो थी वञे। पर मजमूई तौर ते इमरान ख़ान त पार्लियामेंट जी सियासत में बिलीव ई नथो करे, हू साबित इहो करणु चाहे थो त मां हिकिड़ो माण्हू आहियां, यानी प्रेसिडेंशियल इलेक्शन वारो जेको फॉर्मेट हूंदो आहे त हिकिड़ो माण्हू अक्रॉस द कंट्री पूरे मुल्क में हिकिड़ो बीहे। इमरान ख़ान त इहो साबित करणु थो चाहे त मां प्रेसिडेंशियल इलेक्शन थियनि त मां सभ खां पॉपुलर लीडर आहियां। हू पार्लियामानी डेमोक्रेसी जेका पाकिस्तान जो आइन जंहिंजी इजाज़त ॾिए थो, इमरान ख़ान पंहिंजो 7 नशिस्तनि तां बीही करे हुन ॼण चयो त पार्लियामानी डेमोक्रेसी खे रद्द कयो। अच्छा फैज़ साहब, हिन वक़्तु हुकूमती इताद में ॿियूं जेके सियासी जमातूं आहिनि PTI खां हटी करे अगर ॾिसजे त हिन वक़्तु ॿियूं जेके पार्टियूं आहिनि पीपल्स पार्टी जे अलावा उन्हनि जी हिन वक़्तु जेका कारकर्दगी रही आहे हिन नंढी चूंड में, उनखे तव्हां कीअं पिया ॾिसो? मूं चयो न त नून लीग तमामु बुरी तरह जेको आहे परफॉर्म कयो आहे। नून लीग अॻे भेरे बि जेके सूबाई असेंबली जा तक हुया उनमें बि बुरी तरफ़ परफॉर्म कयो। उन वक़्तु मरियम नवाज़ इलेक्शन कैंपेन बि हलाई, पर हिन भेरे इलेक्शन कैंपेन मरियम नवाज़ कोन हलाई आहे, पर पोइ बि जेके 2 तक उन्हनि जे हवाले हुया, जेके फैसलाबाद जो ऐं नानकाना साहिब जो, उते अञा ताईं का सुठी ख़बर कोन पई अचे। सूबाई असेंबली जा 3 तक हुया, उन हिकिड़ो नून लीग अॻिते आहे, जॾहिं त 2 ते PTI अॻिते आहे। तंहिंजे करे मजमूई तौर ते नून लीग जेका आहे उहा हिन सॼे हुनमें को सुठी कारकर्दगी न ॾेखारे सघी आहे, पर ॿिया जेके ANP ऐं JUI जा जेके तक आहिनि, माना मर्दान ऐं पंहिंजो 4 सदा, पिशावर में त इमरान ख़ान खे घणी सरसी आहे, पर उते जेके 2 तक आहिनि 4 सदा ऐं पंहिंजो मर्दान वारा, उहे अञा ताईं काफ़ी क्लोज़ आहिनि। ऐं जेकॾहिं इमरान ख़ान खटे बि वेंदो त थोरे मार्जन ते खटे वेंदो, वॾी उमेद नथी करे सघिजे जहिड़ी पिशावर में हुनखे मिली आहे। अच्छा, अगर इमरान ख़ान जी कामयाबी थिए भी थी या हिन वक्त ताईं गैर सरकारी नतीजन मुताबिक इमरान ख़ान काफ़ी पोलिंग स्टेशन ते अॻिते नज़र अचे पियो, अगर इमरान ख़ान खटे थो त इमरान ख़ान जीअं पंहिंजे तक़रीरुनि में चवंदो रहियो आहे त मुंहिंजो मुक़ाबिलो हुकुमरान इत्तेहाद सां आहे, माना हिकु तरफ़ समूरियूं पार्टियूं ॿिए पासे सिर्फ़ु इमरान ख़ान जी शख़्सियत, त माना इमरान ख़ान जी कामयाबी खे तव्हां हुकूमती पार्टियुनि जो फेल्यूर सम्झो था या इमरान ख़ान जे नैरेटिव जी कामयाबी सम्झो था? ॾिसो, 3 सूबनि में चूंडूं थियनि थियूं। KP में इमरान ख़ान जी हुकूमत आहे, पंजाब में इमरान ख़ान जी हुकूमत आहे, यमुना चौधरी परवेज़ इलाही हुनजो इत्तेहादी आहे, ऐं इमरान ख़ान जी पार्टी जे वोटनि जे बुनियाद ते हू CM आहे। जेकॾहिं मुल्तान में हुनखे शिकस्त आई आहे, जेका तव्हां ॿुधायो पिया, पंहिंजो गिलानी साहिब जे फर्ज़ंद अली मूसा गिलानी 80,000 जे करे लॻभॻि वोट थिया आहिनि, ऐं
मेहरबानू कुरैशी साहिबा जेके आहिनि उहे 60,000 वोट खया आहिनि। इमरान ख़ान जी हुकूमत हूंदे इमरान ख़ान खे शिकस्त आई आहे। ऐं जेकॾहिं पंहिंजो KP जे अंदरि जिते 10 सालनि खां वठी 9 सालनि खां वठी उनजी सूबाई हुकूमत आहे, उते बरदान में ऐं चारसदा में एॾो क्लोज़ जेको आहे इमरान ख़ान सां कॉन्टेस्ट आहे पंहिंजो एमल वली ख़ान जो ऐं पंहिंजो मौलाना मोहम्मद कासिम साहिब जो। त ऐं पीपुल्स पार्टी त ज़ाहिर आहे बहस जमात जे साबित थियो आहे त उहो इमरान खे पंजाब में बि शिकस्त ॾेई सघे थी ऐं सिंध में ज़ाहिर आहे इमरान चवंदो त हुनजी हुकूमत हुई, पर सिंध में बि हुनखे जेको हेल्थ ई नतीजा आहिनि तरक़ी बलोच साहिबनि खां अॻिते आहे। इमरान ख़ान जी फतह मूंखे नज़र नथी अचे, छाकाणि त उन्हनि ॿिन्ही जॻहियुनि ते जिते हू पंहिंजो KP ऐं पंजाब जे अंदरि हू इमरान ख़ान दरअसल उते हुनजी हुकूमत आहे, KP में 9 सालनि खां वठी ऐं पंजाब में गुज़िरियल 4 सालनि खां वठी। तंहिं करे इहा हुकूमत इमरान ख़ान जी आहे, सूबाई हुकूमत ई असल में असरअंदाज़ थींदी आहे सॼे बल्दिया पंहिंजो इहे ज़मीनी चूंडनि जे हवाले सां, नंढनि चूंडनि जे हवाले सां। तंहिं करे हुकूमत हूंदे जेकॾहिं एॾा क्लोज़ हो था थियनि, कॉम्पिटिशन थियो आहे इमरान सां, ऐं उहो बि मिसाल तौरु ख़ुदि नानकाना साहिब में शिज़रा जेका मनसब अली ख़ान आहे उहा एॾो क्लोज़ जेको आहे हू 37,000 4-5,000 वोटनि जो फ़र्क़ु आहे, या जेको एमल वली ख़ान सां हुनजो मुक़ाबिलो आहे उहो बि 2-4 हज़ार जो फ़र्क़ु आहे, या मौलाना मोहम्मद कासिम सां जेको 2 हज़ारनि जे फ़र्क़ु सां उहो घटे थो अॻिते आहे। त इहे नतीजा ॿुधाइनि था त इमरान ख़ान पॉपुलर खटियो नाहे, इमरान ख़ान जी पॉपुलरिटी न आहे। हिकिड़ी पार्टी जो सरबराह ॿिए तरफ़ शिज़रा मनसब अली ख़ान या जेको आहे मौलाना मोहम्मद कासिम, चलो एमल वली ख़ान त काउंट करे सघूं था त उहो असफंदियार जो फर्ज़ंद आहे ऐं वली ख़ान जो पोटो आहे, तंहिंजे करे उहो रिवायती तरह ते असर रसूख़ रखंदड़ माण्हू आहे। पर उनजी भेट में ॿिया जेके बि उनजे साम्हूं उम्मीदवार आहिनि उहे को वॾा फिगर न आहिनि, उहे पार्टियुनि जा हिकिड़ा आम कारकुन आहिनि ऐं उन्हनि जा कैंडिडेट आहिनि। जीअं हकीम बलोच साहिब जेको आहे उहो को पार्टी जो सरबराह न आहे, पर हकीम बलोच साहिब हुन खां खटे थो पियो। तंहिं करे तव्हां चयो त पेशावर में मुल्तान जी जेका ही सीट ते मतिलबु इमरान ख़ान जी हुकूमत हुजण बावजूद पीपुल्स पार्टी खटे थी, पर कोरंगी जो जेको तक आहे अगरि इन में इमरान ख़ान जी कामयाबी थिए थी ऐं सूबाई हुकूमत यकीनी तौर ते पीपुल्स पार्टी जी आहे, त पोइ इन खे तव्हां कीअं ॾिसंदव? ॾिसो, कोरंगी जो तक पीपुल्स पार्टी जो तक न आहे, उहो बेसिकली MQM जो तक आहे, रिवायती तरह ते उहो MQM जो तक आहे। जीअं पंहिंजो फैसलाबाद में या नानकाना साहिब में उहे तक जेके हुया उहे पीपुल्स पार्टी उहे न बीठी, उहे छाकाणि त नून लीग जा तक हुया। ईअं कोरंगी जो तक जेको जीअं मलीर जो तक पीपुल्स पार्टी जो हो, पर गुज़िरियल इलेक्शन में उतां PTI खटी हुई, उहो तक पीपुल्स पार्टी जो आहे। यस, 18 जी चूंडूं जेके हुयूं उनजे बारे में त हाणे काफ़ी गुफ़्तगू थी आहे गुज़िरियल 4 सालनि में, त उहो कीअं थियूं, कीअं करायूं वियूं ऐं छो करायूं वियूं ऐं कीअं उहा हुकूमत आंदी वई, उहो डिबेट 4 साल असां कयो आहे। तंहिं करे हिन मौक़े ते उनखे रिपीट करण जे बजाए इहो आहे त पीपुल्स पार्टी जो तक हुयो। अॼु लेवल प्लेइंग फील्ड में मुल्तान ऐं पंहिंजो मलीर में पीपुल्स पार्टी साबित कयो आहे त हुनजा जेके रिवायती तक आहिनि उते पीपुल्स पार्टी अॼु बि इंटेक्ट आहे। ठीकु आहे, फयाज़ नाइक साहब, वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो तजियो ॾिनो। नाज़रीन, फयाज़ नाइक साहब सीनियर साफ़ी असां सां टेलीफोन लाइन ते गॾु हुआ। मजमूई तौर ते NA 157 मुल्तान जी जेका सीट पीपुल्स पार्टी उन ते सोभारी थी आहे, यकीनी तौर ते पीपुल्स पार्टी जी अहम कामयाबी आहे। PP उम्मीदवार आहे अली मूसा गिलानी, जंहिं 79,743 वोटनि सां ही सीट हासिल करे वरिती आहे। शाह महमूद कुरैशी जी न्याणी मेहरबानू कुरैशी, जंहिं 59,993 वोटनि सां ॿिए नंबर ते आहे।